अस्सलाम वालेकुम। शहर ज़िंदगी ड्रामे जे दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त कहानी ॿुधाईंदा हलूं जेका अॼु राति ईंदी। इन जी ज़बरदस्त कहानी ॿुधाईंदासीं तव्हांखे। इहो बि ॿुधाईंदासीं दोस्तों हाणे जेको आहे रईस गफ़ार खान जा जेका माण्हू आहिनि उन्हनि सां रबनि कहिड़ी हालति करण वारो आहे इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। जेके नेक्स्ट एपिसोड में हाणे कंहिंखे ॿनियूं मिलंदियूं ऐं कंहिंखे दिलासो मिलंदो ऐं कंहिंखे वरी लितर ऐं कंहिंखे वरी पादर मिलंदा। हिन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं दोस्तों सॼी तव्हांखे कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, फेसबुक पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नेक्स्ट एपिसोड में हाणे तव्हां ॾिसंदो त कमाल खान सभिनी पंहिंजे वाठनि खे चई छॾियो त रबनि जो ख़ासि ख़्यालु कयो। जीअं हाकिम खान जो माण्हू मारिजी चुको आहे शमो तव्हांजो बि इहो हशर थी सघे थो। हाणे जेका बि कमाल खान जा माण्हू आहिनि उन्हनि में ख़ौफ़ हिरास पइजी वेंदो। उन्हनि खे इहो भउ हूंदो त मन रबनि मथां अची वञे, मथां रबनि अची वञे। इहो ख़ौफ़ हिननि खे खाई वेंदो, आहिस्ता आहिस्ता सोचण ते मजबूर करे छॾींदो। ऐं लालच जेका ज़मीन जी रईस गफ़ार खान हिननि खे ॾेई हो, हाणे कमाल खान बि वक़्तु ईंदो हिननि खे चवंदो ॿ मां ॿनी तव्हांखे ॾींदो, मूंखे वोट ॾियो, नारा हणो। नारा हणाए हणाए साणो करे वेंदो कमाल खान ॻोठ वारनि खे ऐं कूड़ा दिलासा ॾींदो रहंदो त ॿनी ज़मीन इहे 88 तव्हांखे मां ॾींदुसि। लेकिन ठेंगो बि इन्हनि खे कान ॾींदो। अॻिते हली इन्हनि सां त कुते वारी हालति कंदो। जीअं इलेक्शन गुज़रंदो वोट खटी करे नमूनो करे पोइ इन्हनि खे पादर ई पादर ठाहे हणंदो ऐं इन्हनि सां कुते वारी हालति थियण वारी आहे जेका बि ॻोठ वारा आहिनि। ऐं इहो बि तव्हां ॾिसंदो त अॻिते ओठो जॾहिं गद्दारी कंदो कमाल खान सां पोइ ख़बर पवंदी कमाल खान खे। ऐं हिक ॿिए खे ख़बर बि आहे त असां हिक ॿिए जे लाइ दिलि में सचा न आहियूं। ऐं ओठो इन खे अॻे मयार ॾेई छॾंदो। लेकिन ओठे सां जेको हथु मिलायो आहे कमाल खान वक़्ती तौरु हुनखे वोट खटणा आहिनि। इन जे करे ओठे जो हुनखे साथ खपे ऐं हाकिम खान खे बि साथ खपे। ओठो इन जे लाइ हथु मिलायूं वेठो आहे त उन खॾु खोटणी आहे कमाल खान जे विच में रही करे कमाल खान जे लाइ ऐं इन खे पूरो करण जे लाइ। कुझु केसिताईं ताईं इहो तमाशो हलंदो, चूहे ऐं ॿिली वारो खेल हलंदो रहंदो। अॻिते हली इहो बि वरी मटिजी वेंदो ऐं पोइ ड्रामो बि एंड थी वेंदो। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते अगरि तव्हां एसी ताईं ॾिठो शायदि ख़ुशो वीडियो यूट्यूब चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा। हीअ अव्हां जो चैनल आहे। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।